ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। ज़िला रिपोर्टर जामशोर मोहम्मद सफ़र एमसे वाणी हज़रत लाल शहबाज कलंदर रह जी 773 उर्स मुबारक जी पहिरें ॾींहं ते सकाफ़त खाते पारां सेवन लाइब्रेरी में डॉक्टर जनरल सकाफ़त सिंध जे अॻुवाणी में लोक मौसीक़ी सुघड़ कचहरी हथ जे हुनर जी नुमाइश ऐं किताबनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। सिंधी लोक अदब में सुघड़ हिकु अहम सनफ़ आहे जेका सिंध जी सकाफ़ती ऐं अदबी वरसे जो हिकु वॾो हिसो आहे। सुघड़ जो लफ़्ज़ी मतिलबु आहे सियाणो, सेबतो, ॼाणो ऐं पारखो। ही सनफ़ आम माण्हुनि जी ज़िंदगी, जज़्बनि ऐं तजुर्बनि खे सादगी सां बयानु करे थी। सुघड़नि जो कलाम ज़बानी रिवायतनि ज़रिए हिकु नस्ल खे ॿिए नस्ल ताईं मुंतक़िल थींदो आहे ऐं सिंध समाजी जे ॾाहप ऐं सोच जो अक्स पेश करे थो। सुघड़ जो कलाम सादो ऐं हक़ीक़त ते ॿधल हूंदो आहे। हिन में अवामी ॿोली जो इस्तेमालु कयो वेंदो आहे जेको समाज जे हर फ़र्द जे लाइ सम्झण में आसान हूंदो आहे। हिन में वज़न ऐं बहर जी पाबंदी कान हूंदी आहे पर रदीफ़ ऐं सकाफ़ती जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। सुघड़ पंहिंजे आसपास जे समाजी ऐं फितरी मंज़रनि खे पंहिंजे कलाम में बयानु करे थो। हिन जो कलाम समाजी हक़ीक़तनि ऐं मसइलनि जी उजागर करे थो। सुघड़नि जूं कचहरियूं ऐं कलाम सिंधी समाजी सोच ऐं ॾाहप जो अक्स पेश कनि था। सुघड़ कचहरी दौरान सिंध जे नाले वारनि सुघड़ अजब, गुल भट्टी, अब्दुल गनी, जलबानी, अब्दुल रशीद, मरी, रजब सोलंकी, मंजूर सेरलो, मीर चन्ना, इदरीस जमाली, ग़ुलाम मोहम्मद संजरानी, मुनीर कमरानी खां अलावा ॿियनि सुघड़नि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं उर्स मुबारक ते ईंदड़ पांधड़ियुनि खे महज़ूज़ कयो। सुघड़ कचहरी दौरान लोक महफ़िल मौसीक़ी जो एहतमाम पिणु कयो वियो हो जंहिंमें सिंध जे लोक फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो कंदे ख़ूब दाद हासिल कयो।